पारसी नंढड़ी न्याणी जेका हिन घर में पैदा थी, हिन घर में वॾी थी आहे। जॾहिं अक्सर ॻोठ वेंदा हुआ त अम्मी वटि नंढड़ी खे छॾे वेंदा हुआ। नंढड़ी जेका आहे मुंहिंजी अम्मी पाली आहे ऐं उनजो रीज़न खोड़ सारा आहिनि, पर इहो तलहार में जाम घणी गर्मी हूंदी आहे, उहो हिकिड़ो सेंसिटिव ॿार आहे ऐं उनजो स्कूल हिते आहे, त उन जे हवाले सां असां सभु स्टेबल आहियूं। अगरि असां हेसी ताईं असांखे अहिड़ी का लालच का अहिड़ी ज़रूरु बि दिमाग़ में असांजे हुजे हा त असां ऑब्वियस आहे त उनजे पेंशन जे केस खे असां ॾिसूं असां त नाहे ॾिठो, उहो त हुननि ॾिठो आहे, गुलाम नबी शाह ॾिठो आहे पेंशन जे केस खे। पोस्टमार्टम रिपोर्ट जेका आहे उहा चए थी को धक न आहे, को वूंड न आहे, को ज़ख़म न आहे। पोस्टमार्टम रिपोर्ट जेका आहे शहज़ाद आराई पहिरें ॾींहं खां असां रड़ियूं कयूं पिया, असां जॾहिं पहिरियों प्रोटेस्ट कयो उन में बि मां इहो ज़िक्र कयो, वरी बि मां इहो चवंदसि त पोस्टमार्टम रिपोर्ट जेका आहे उहा मैनेज थी आहे। घुसल ॾींदड़ छोकिरो चए थो त मथे में धक लॻल आहे, शाहिदियूं ॾींदड़ मुंहिंजा भाइर, असां सभिनी हुनजी बॉडी खई आहे। असां सभु चऊं था त हुनखे मथे में धक लॻल आहे, हुनजी जंहिं कपिड़े में खयो आहे उहो कपिड़ो रत थी वियो, हुनजो मथे में हुनखे धक लॻल आहे। इहो एॾो घर भरियल आहे, इहो रत जेको हुनखे पेपर में शुरूआत खां वठी नथा लिखनि त इहो रत आहे। इहो नेचुरल डेथ केरु इनखे कीअं थो चई सघे जंहिं घर में भंजड़ा थियल आहे, घर में चोरी थियल आहे, घर जो तालो ॿाहिरां बंदि आहे। जेका अक्यूज़ जेके आहिनि उहे पाण ॿुधाइनि था त उन्हनि हयो आहे। मूं वटि मुंहिंजे भाउ जा वीडियोज़ पिया आहिनि, वॉइस मैसेजिस पिया आहिनि, जंहिंमें हू पाण ॿुधाए थो त मुंहिंजे घर जी चाबी मुंहिंजे साले वटि आहे, दीदार शाह वटि आहे, जेको हींअर अक्यूज़ आहे, जेको हींअर ॿधल आहे। असांखे उन्हनि ते ई शक आहे ऐं इन्हनि जा रीज़न्स जेके आहिनि उन्हनि जो टेक्निकल डेटा आहे जेके केरु बि डिनाए नथो करे सघे। उन्हनि जो टेक्निकल डेटा उतां जो कीअं आयो आहे, इहे जेके क्वेश्चन्स आहिनि जॾहिं पहिरीं SSP साहब हुते प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे उन में क्लियर थिया आहिनि त टेक्निकल डेटा जे थ्रू उन्हनि अरेस्ट कयो उन्हनि माण्हुनि खे ऐं उन खां केरु कीअं थो डिनाए करे सघे त कंहिंजी सेल ID अगरि पारस जे घर जी अचे थी या पारस जे घर जे अंदरि अचे थी त केरु कीअं थो उन शइ खे डिनाए करे सघे। इन्वेस्टिगेशन जा पासा सिर्फ़ु इहे न आहिनि त असांजो मेडिकल आहे, मेडिकल खां अलावा खोड़ शयूं हूंदियूं आहिनि जेके टेस्ट कया वेंदा आहिनि, शयूं हूंदियूं आहिनि, टेक्निकली शयुनि खे ॾिसबो आहे, मोबाइल जी फॉरेंसिक थी आहे त ऑब्वियस आहे उन मां डेटा न मिलंदो। जॾहिं सबूत न हूंदा त केरु बि कंहिंखे कुझु नथो करे सघे। अगरि फज़ाना ऐं गुलाम नबी शाह मासूम आहिनि ऐं उन्हनि कुझु नाहे कयो त ऑब्वियस आहे हुनजी मिल्कियत पारस जी या हुनजी जेका बि शइ आहे उनजो हक़ हुनजी ज़ाल जो आहे, हू अचे जुडिशरी जेका आहे उनखे फेस करे, हू पाण खे इनोसेंट प्रूफ करे। शक त असांखे जिन माण्हुनि ते आहे उहे इहे ई माण्हू आहिनि जेके हींअर ॿधल आहिनि। इसरार शाह आहे जेको ॿधल आहे, दीदार शाह आहे जेको ॿधल आहे। ऐं असां चऊं था या रिक्वेस्ट कयां थी मां सभिनी सां त तव्हां पुलिस जो बि साथ ॾियो ऐं हिन इंक्वायरी खे वाइल इन्वेस्टिगेशन केरु बि ख़राबु करण जी कोशिशि न करे।